सिंध में बरसातुनि जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु बि वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मूंखे ॿुधायूं पिया बरसातुनि जा रांगा जारी आहिनि। शहरनि तोड़े ॻोठनि में ॿोॾि जहिड़ा मंज़र आहिनि। 3 ॾींहंनि खां लाॻीतो मींहुं पवण सबबि मजमूई तौरु सवें घर ॾही पट पइजी विया आहिनि। हज़ारें घर जुरी पिया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में भाउ ऐं 2 भेनरुनि समेत 12 ॼणा फ़ौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। पाणी जी चार सबबि दरिया के नलशैंक बंदि बि टुटी पियो आहे, जंहिं करे 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त ॿोॾि मुतासिर माण्हुनि में महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ पाक नेवी खां पिणु मदद तलब कई वई आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां हलंदड़ बरसात जा रांगा जारी आहिनि। अहिड़ी रीति असां गोलार्ची जी सूरत हाल बाबति तफ़सील वठंदासीं। असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ईदन ज़िंदपुर जी। ईदन, छा तफ़सील आहे गोलार्ची जा? आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां बदीन ज़िले जे 0 पॉइंट ते। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलसल 3 ॾींहंनि खां जेकी बरसाति हले पई, उन बरसाति पूरे तिलके जियां 0 पॉइंट खे बि तबाह करे छॾियो आहे। जेकॾहिं ॾिठो वञे त 3 ॾींहंनि में हलंदड़ बरसाति जिते काफ़ी नुक़सानु ॾिनो आहे, उते समुंड अंदरि पुर चाढ़ थी आहे। समुंड जे चढ़ण खां पोइ हिते जे जेके ॻोठ आहिनि, 4 खां 5 ॻोठ आहिनि, जंहिंमें ॻोठ रमज़ान मल्ला, जंहिंमें ॻोठ आचार मल्ला, जंहिंमें ॻोठ इस्माइल मल्ला, इहे मुकमल पाणी हेठि अची चुका आहिनि। 3 ॾींहंनि खां मुसलसल जेके पाणी जूं वीरूं आहिनि, उहे चढ़ण जे करे ॻोठ जे अंदरि जेके कचा घर आहिनि, 50 खां मथीक जेके कचा घर आहिनि, उहे ढही पट थी विया आहिनि। इन खां पोइ बि 50 घर ढहण खां पोइ बि इंतिज़ामिया हिते न अची सघी आहे। इंतिज़ामिया को बि जेको सो तहरक न वरितो आहे। न वठण जे करे हिते जा माण्हू जेके आहिनि इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त हिन ॻोठ जा हिते जा रवासी 50 खां वधीक जेके हिन वक़्तु हुड़ा आहिनि, जेके ॿेड़ियूं आहिनि, उहे समुंड में मौजूदु आहिनि, जंहिंमें काफ़ी सवनि जी तइदाद में जेके मुहाणा आहिनि अञा ताईं समुंड में मौजूदु आहिनि। मौसमियात खाते जे अलर्ट खां पोइ बि ज़िले इंतिज़ामिया ऐं तेलके इंतिज़ामिया उन्हनि खे वापसि हलण लाइ को बि उपाउ न वरिता आहिनि। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते ज़िले इंतिज़ामिया ऐं तेलके इंतिज़ामिया मां को बि माण्हू न आयो आहे, न हिते का रिलीफ कैंपूं क़ाइमु थियूं आहिनि।